जेका बाहिम्मत बा किरदार जेके इन मर्दन जे मुआशरे में हुन औरत थी करे मर्दन सां जेको मुहाडो अटकायो ऐं दिलेर खातून अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे वडेरी नाज़ो। माशाअल्लाह वडेरी अची अॼु माना वडेरा तव्हां ॾिठा हूंदा पर वडेरी बि तव्हां ॾिसी सघो था बाक़ाइदे। हिननि जो नालो त हूं नाज़ो आहे प्यार में ऐं पूरो नालो हिननि जो छा आहे हिननि खां पुछंदासीं शो में। पर हाणे वरी जंहिं गेस्ट खे मां इनवाइट कंदुसि माशाअल्लाह तमामु हैवी वेट चैंपियनशिप उहा खटी आई आहे ताज़ो ऐं तव्हां जॾहिं हिते स्टेज ते ईंदी त बाक़ाइदे असां हा इन जे करे असां जेके आहिनि सोफ़ा आहिनि उन्हनि जूं टंगूं बि नयूं हणायूं आहिनि त जीअं उहे आराम सां अची वेही सघनि। तमामु ज़बरदस्त असांजी हाणे सीनियर चई सघूं था सीनियर थी वई आहे ॾाढी सुठी ड्रामनि जी एक्ट्रेस आहे होस्ट बि आहे ऐं मॉडल नथी थी सघे छो जो अञा उहो दौर न आयो आहे जो उहा मॉडल थी सघे त अवां जी भरपूर ताड़ियुनि में असांजी तमामु बहितरीन दोस्त बि आहे अस्मा भुट्टो। अस्मा भुट्टो खे ॾिसी ईअं लॻे थो लाफ्टर हाउस शो ते अज़ाब नाज़िल थियो आहे। माशाअल्लाह अस्मा भुट्टो तव्हां सखर खां स्पेशली आयूं आहिनि असांजे हिन शो जे लाइ। वॾे अरसे खां असां हिननि जे कॾ हुयासीं पर हिननि जी जेको आहे फ्लाइट तक़रीबन एॾी जल्दी थी वञी पई जो हिननि खे वञिणो पियो पए। अॼु माशाअल्लाह अची चुकियूं आहिनि ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे इहा माशाअल्लाह त तव्हां आराम सां वेहो सोफ़े ते। त वरी हिकु सिंगर खे घुराईंदुसि मां हाणे तमामु बहितरीन सिंगर आहे ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया ते तमामु ज़बरदस्त सुपर डुपर हिट आहे। अक्सर नौजवान असांजा उन्हनि जा ई कलाम झुंगारींदा रहनि था ऐं चवंदा रहनि था त इश्क लॻई त पोइ पुछंदो साईं कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। ऐं हिकिड़ो ॿियो गीत उन्हनि जो हिन दर्द भरी दुनिया जो दस्तूर अलॻि आहे को माण्हू आहे मगरूर त को मजबूर अलॻि आहे। अवां जी भरपूर ताड़ियुनि में यकीन अवां सम्झी विया हूंदा अची रहियो आहे शाहिद बबर। शाहिद बबर साहब पहुची वियो आहे ऐं तमामु ज़बरदस्त गीत तव्हां जेको हिट वञे पियो अॼुकल्ह ॾाढो इश्क लॻई त पोइ पुछंदो साईं कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। मां हिन ते पहिरियों ॾींहुं गानो ठाहियो हिकिड़ो जेको 2-3 ॾींहं इहो नेब जा जेको आहे एहलकार हुया ब्यूरोक्रेट जे कॾ लॻी आहे ऐं सियासतदाननि जे त मां उन्हनि सियासतदाननि खे लाइ हिकिड़ो कलाम ठाहियो ओ नेब लॻई त पोइ पुछंदो साईं कीअं लुटबो आहे पंहिंजी क़ौम खे। गानो ॿुधो आहे तव्हां हिननि जो इश्क लॻई? बिल्कुलु इहो बि ॿुधो आहे काफ़ी खोड़ सारा ॿिया बि ॿुधाइनि साम्हूं ॾिसो सुहिणो कीअं नाज़ थो करे। तव्हां ताहिर आवाज़ खे था चओ साम्हूं ॾिसो सुहिणो कीअं नाज़ थो ॿिया बि वेठा आहिनि सुहिणा न हेॾा ही बि सुहिणा वेठा आहिनि। हा ही बि ॾिसो हेॾे त नज़र नथी वञे तव्हां मां साइड में वेठो आहियां हिन जे करे। तव्हांखे इश्क लॻो कॾहिं कंहिंजे इश्क में रुनव तव्हां? न इश्क त सभिनी सां थी सघे थो माउ पीउ सां पंहिंजे परिस्तारनि सां दोस्तनि सां। न अहिड़ो इश्क जंहिंजे इश्क में माना पोइ धक लॻे पोइ माण्हू रोए वेही? न अहिड़ा धक न आहिनि लॻा मां कंहिंखे आहियां धक लॻंदा बि त असर त थियणो न आहे। वॾेरी नाज़ो असां सां गॾु आया पा। तव्हांजो असली नालो छा आहे पूरो नालो? मुंहिंजो पूरो नालो मुख्तियार नाज़। मुख्तियार नाज़ जी। पोइ तव्हांजो इहो माना प्यार में निकनेम आहे वॾेरी नाज़ो? जी बिल्कुलु। माशाअल्लाह। वॾेरी मूंखे पोइ ज़मीनदारी खां पोइ पंहिंजे ॻोठ वारा या माण्हू चवणु शुरू कयो बाक़ी नाज़ो जेको आहे सो मूंखे पंहिंजो बाबा चवंदो। बाबा साईं तव्हांखे प्यार में चवंदो नाज़ो नाज़ो तव्हां बि उहो रखी छॾियो वॾेरी नाज़ो। असां बि तक़रीबन तव्हां जेके अख़बार में ॾिसंदा रहंदा आहियूं पहिरियों दफ़ो तव्हां सां ज़िंदा हालत में मुलाक़ात थी वई आहे त तक़रीबन तव्हांखे टीवी ते ॾिठो आहे। असांजी सिंध जो उहो किरदारु जंहिं ते फिल्म बि ठही डॉक्यूमेंट्री ठाही पहिरियां मुमताज़ बुखारी साहब। जी बिल्कुलु। उन खां पोइ तव्हांजी फिल्म बि ठही तव्हांजे कैरेक्टर ते सीरियल बि ठही हिकिड़ी। इहो छा इहो स्टोरी हुई तव्हांजी जेको तव्हां बाक़ाइदे मुक़ाबिलो कयो धाड़ेलनि सां हथियारबंदनि सां? असल में असां वटि तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ऐं ज़मीनदार फैमिलियुनि में छोकिरनि खे घटि पढ़ायो वेंदो आहे। असांजो ख़ानदान बि ओड़ो ई सम्झो त बैकवर्ड ई चऊंसि हो जिते नियाणियुनि खे पहिरियां हो। बिल्कुलु नियाणियुनि खे असां जॾहिं नंढा हुआसीं त छोकिरियुनि खे सिर्फ़ु क़ुर शरीफ़ पढ़ायो वेंदो हो बाक़ी त ॿी तालीम लाइ उन्हनि लाइ को। उहो छाजे करे भला? बसि चवंदा त नियाणियूं पढ़ी छा कंदियूं को नौकिरी कंदियूं छा
हुननि जी इहा सोच हूंदी या को ॿाहिरि निकिरंदियूं ज़मीनियूं संभालींदियूं उन्हनि खे घर ई संभालणो घर ई संभालणो हुन करे क़ुर शरीफ़ ज़रूरी आहे पोइ पर असांजे बाबा उनजी सोच थोरी चेंज हुई हू तमामु ॾींगा सरकश माण्हू बि हुआ पर हुननि हिकिड़ी शइ कई त भई न्याणियूं ऐं पुट बराबरि आहिनि मुंहिंजी बाबा जूं तक़रीबन जहिड़ियूं 3 शादियूं आहिनि ऐं पहिरीं घर वारी मां हिकिड़ी न्याणी ॿीअ मां हिकिड़ो पुटु असांजी वालदा मां 3 न्याणियूं ऐं हिकिड़ो पुटु थियो अच्छा त पोइ असांजे बाबा खे हो त मूं वटि अञा घणा पुट हुजनि पर हुननि खे जॾहिं न्याणियूं ॼायूं त हुननि न्याणियुनि खे उहा ई रिस्पेक्ट असांजी बाबा पंहिंजे ख़ानदान खां काफ़ी अलॻि हुआ यार केड़ी संजीदा सुठी गुफ्तगू हले पई छो विच में अची वे तक हे ॾिस त खूबसूरत माण्हू आया त खूबसूरत पाण ॿुधायो अॼु कराची हाल साईं जे करे मां सॼी उमिरि जंहिंजे लाइ तड़पां पियो ॻोल्हियां पियो उहो माण्हू सां मां काॾे वञा छो मूंखे खूबसूरत ठाही माशाअल्लाह कराची त आहे पर इन्हनि टिनि जो तालुक कराची शहर सां न आहे कंहिंसां ही सखर खां आई आहे आसमा ऐं शायदि बबर साहब तव्हां बि मुंहिंजे ख्याल में लाड़काणे खां आया आहियो ऐं अदी नाज़ो तव्हां काज़ी अहमद खां हिते अची करे चरियो थी कराची सही न माहौल त केॾा सुहिणा चेहरा वेठा आहिनि माशाअल्लाह शायदि बबर साहब बि अल्लाह साईं हे छा पियो करे ख़बर थी तोबा अल्लाह मां पी हाणे चल यादि अचे मूंखे साईं फोन ते छोकिरीअ सां ॻाल्हाए पियो हे मुआंडो छोकिरीअ सां ॻाल्हाए पियो चए पियो जानू यकीन करे न कलाक खां वठी तुंहिंजो फोटू थो ॾिसां हुन छोकिरी शर्माए पई त कलाक खां वठी चए अच्छा पोइ कीअं लॻी चए सची पुछे न तुंहिंजे हथनि जो रंग ॿियो आहे मुंहं जो ॿियो हे पढ़ी न सघियो छाजे करे स्कूल में उस्ताद कयोसि त अल्लामा इक़बाल किथे ॼायो ऐं काथे माना तालीम वरितई त हे चवे थो घर में ॼायो तालीम अस्पताल में वरितई हे पंहिंजी हुनखे ख़बर अथव घरवारी खे चयो ईअं वेठो कचहरी में हल वाल मुर्गीअ कई शादी बाज़ सां मुर्गीअ शादी कई बाज़ सां त उते कुकड़ चयो भला असां मरी वियासीं छा हा असां मरी वियासीं छा त वरी कुकड़ वरी जवाब ॾिनोसि त मुंहिंजे पीउ मां जी ख़्वाहिश हुई त छोकिरो एयरफोर्स हुजे माशाअल्लाह हे हुस्न हूंदो आहे असमा पाण खे बि ॾिस शर्माए पई तोखे ॾिसी सही नो आहे न सेटिंग अच्छा भित हाजी सेटिंग बाबा कराची में घोड़ा छा था कनि मां सची पुछे न आयो आहे त हिकिड़े माण्हूअ जे करे हिन प्रोग्राम में शी इज माय फर्स्ट लव एंड लास्ट लव हिन एपिसोड जा पैसा न ॻाल्हि रिस्क जी नथी हले प्यार जी थी हले न केर कंहिंजे लाइ मुंहिंजे करे तोसां प्यार कंदुमि इन करे मां ॿुधी मरां यार होरे ॾिस त सही न चंड जो टुकड़ो लॻे थो जित तूं जाने तो मोला वे 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 ओरे वे ऐसा से मेरू में शिकार इंसान वे अस्मा असां जा ॻाल्हि ॿोल शुरू न कई आहे मथां अची विच हुन खां पुछण त ॾियो कुझु अस्मा अॼुकल्ह छा पियो थिए का सीरियल वग़ैरह कयो पिया जी जी आहिनि हिकु ॿ ड्रामा ऐं गॾोगॾु होस्टिंग बि हले पई होस्टिंग बि कयो पिया जी जी माशा मॉडलिंग न कयो हाणे उहा मुंहिंजी सिहत रही न आहे माशा पहिरियां मॉडलिंग कई तव्हां तमामु घटि पहिरियां तमामु घटि माशाल्लाह सेहत त ॾाढी सुठी आहे तव्हां सेहत ते ॻाल्हाइणो ई न आहे कुझु महिरबानी बिल्कुलु माशाल्लाह छो न ॻाल्हाइणो हाणे बॉक्सिंग करणी आहे बॉक्सिंग जो हेॾे त पहिरियां तो किथां शो आणा हेॾे बि सेहत आहे होॾे बि ठोशो आहे न टे ॾींहं उथी न सघंदे पोले जा मरीज होॾे ॾिस नांगनि में हथ न विझो सेहत ॿी ॻाल्हि ॿुधाई ॿुधाए
तूं हमेशह पुछंदो न तुंहिंजो भाउ किथे आहे वॾो जेको आयो थी वो त हेॾो भलो सिंगर थी वियो आहे तुंहिंजो छो ख़ुदा मोहकारो कयो भाउ विछड़ी वियो चवंदा आहिनि न कंहिंजे चङनि जे घर में छुटा पैदा थींदा आहिनि इहो पैदा थियो अजीब माण्हू आहिनि बसि जेको माना सुठो सिंगर आयो न आहे चवंदा मुंहिंजो भाउ आहे उन ॾींहुं हिकिड़ो सिंगर आहे हुन लाइ चयो मुंहिंजो पीउ आहे छो ईअं करे थो तूं यार शाहिद बबर साहब माशाल्लाह तव्हांजी जेका सिलेक्शन हूंदी आहे शाइरी ॾाढी ज़बरदस्त सुठी ऐं मयारी हूंदी आहे पाण कंदा आहियो सिलेक्शन या ॿियो कोई ॾींदो आहे जेके मां पाण पसंदि कंदो आहियां उहे ॻाईंदो माना तव्हांजी बि चॉइस शामिल हूंदी आहे घणी पंहिंजी चॉइस हूंदी आहे शाइर ॾाढा सुठा आहिनि ज़ुल्फ़कार मंगी या साईं सागर शाह उन्हनि जो साथ तव्हां घणो हूंदो आहे घणो आहे उन्हनि जो माशाल्लाह अच्छा इहो जेको जेका शाइरी आहे इश्क लॻई त पोइ पुछंदोसि इहा कंहिंजी शाइरी आहे बसि हाणे इहा जंहिंजी हुई सा थी वई पोइ अहिड़ो शाइर जो नालो न खणणो आहे न उहा का ॻाल्हि न आहे बसि चवंदा न भई जा गुज़री सा कहिड़ी वरजाइजे न इन ते का कंट्रोवर्सी हले थी छा न बसि हाणे न जेकी हुई सा थी वई अच्छा न माना वाहिद सिंगर आहे ॻाईंदो आहे न पहिरियों ताक़त जी ड्रिप हणाईंदो आहे पोइ ॻाईंदो आहे कमज़ोर आहे न बाबा अच्छा हा न माना जॾहिं हिट थी थो वञे कोई कलाम कोई गानो उन खां पोइ उनजा दावेदार घणा निकिरी था अचनि इन करे तव्हां नथा ॿुधाइण कंट्रोवर्सी शिकार थी था पोइ आख़िर आहे त कंहिं हूंदी कंहिं असली शाइर जी तव्हांजी नज़र में कंहिंजी शाइरी आहे इहा सुठी बहादुर सोलंकी बहादुर सोलंकी हुनजी शाइरी आवाज़ नथो निकिरे चर्च पींदा हुया आवाज़ नथो निकिरे तव्हांजो आवाज़ माता नथो पुॼे त संगत ताईं कीअं पुॼंदो बाबा सिंगर न गले जो थोरो ख़्यालु कंदा आहिनि ज़ोर सां न ॻाल्हाइबो आहे एॾो पोइ असां छा असां बि त ॻाल्हायूं तव्हां सिंगर आहियो यार हिते ॿुधायो ॼट खे अस्मा भुट्टो ॾाढी ज़बरदस्त आर्टिस्ट आहे असां वटि त अस्मा तव्हां कीअं टाइम कढो था होस्टिंग बि कयो पियूं ऐं एक्टिंग बि इहो आहे त पहिरियां टाइम मैनेज करणो पवंदो आहे अच्छा जॾहिं होस्टिंग जी रिकॉर्डिंग हूंदी आहे ॾींहं वग़ैरह हूंदा आहिनि त ड्रामनि खे थोरो पोइ ते टाइम ॾींदा आहियूं हिकिड़ो तव्हां कैरेक्टर कयो पुलिस वारी थिया हुयो हुन में पुलिस ते हुयो ड्रामो तव्हांखे बाक़ाइदे तव्हांखे वज़न ॾिसी करे तव्हांखे उहो कैरेक्टर न तहिड़े वक़्तु मुंहिंजो एॾो वज़न कोन हुयो जॾहिं उहो ड्रामो मूं कयो हुयो सोणी आहे बोलायो कसम ख़ुदा कसम मां ॾिसां थो न वाकई सोणी आहे हे त घर में जिन पालींदा उहो मां चई वियुमि न पुटु पादर खाईंदे वेही रहो शाहिद बबर असां सां गॾु आहे तमामु बहितरीन सुरीलो सिंगर आहे त शाहिद बबर बाबा बबर वण थो सम्झे शाहिद बबर तमामु बहितरीन सुरीलो सिंगर असां सां गॾु आहे त अॼु असां चाहींदासीं त शाहिद बबर जे आवाज़ में को कलाम ॿुधूं तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में शाहिद बबर या मौला 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 या मौला मौला पहुंचो विछड़न थो यार करीब लगे पांचो विछड़न थो यार करीब लगे अज थो आशिक ॾाढो गरीब लगे तुझी आदत मिलायो कोई फेरो तुझी आदत ॾाढी अजीब लगे तोते केड़ी पिरी मयार ॾियावो मुर्तज़ा बस बिगड़ल थो मुंहिंजो नसीब लगे दिल जे पुरदोर शिकम झार ते मोहत कर ॾिसां तोखे शाम शालाए थो वणी मूंखे वेहो भर में त सभु ॾसां तोखे कीन हिकु पल बि दिल तां लाहे सघी काश एॾो पसंदि हुजां तोखे
दिल चवे थी करे अहम शख्सियत पंहिंजी तारीख़ में लिखा तोखे वस में बहादुर हुजे हमेशा दिल में सो लगी रखी छजा तोखे ओ इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में ओ कीअं रोए बाबा के प्यार में थी अकेलो संसार में कीअं रोए बाबा के प्यार में थी अकेलो संसार में धक लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में ओ इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में मुखे तकड़ी मिठो छड़ी कडी मुझे रोवण ते टोटा कडी मुखे तकड़ी मिठो छड़ी कडी मुझे रोवण ते टोटा कडी अरे इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में ओ इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में मुझे दुखनी चन प्यास थी एडो कयो छो उदास थी मुझे दुखनी चन प्यास थी एडो कयो छो उदास थी और इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में ओ इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में सोलंगी बहादुर का दिल फरे हाणे रहण थो चाहे परे ओ सोलंगी बहादुर का दिल फरे हाणे रहण थो चाहे परे ओ इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोए बाबा के प्यार में ओ दुख न ॾे मरी न वञाए पोइ रोते खिलाई दई केरला दुख न ॾे मरी न वञाए पोइ रोते खिलाई दई केरला वाह सही आहे वाह इश्क लॻई वाह 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 जबरदस्त आई लव यू सर तव्हांखे वाह वाह एडा सुरीला एडा आवाज पे अचन ऐं होडा एडा बेसुरा आवाज था मां हिन के चवां थी वाक्य परे थी विया मां हिन के चवां थी हिकिड़ो पंचर खणी ने वात ते बि हणी छॾ पंचर हणी छॾ हलिया उही वांदो वेठो हलिया हिन के असां पंचर हणे ऐं तव्हां असां चांहि पियूं असां ब्रेक वठूं थोड़ो सोना माण्हू जीअं चवनि उन जी माइक न कबी आहे न कबी हा भली तो नक्सो थी वञे भली सोना माण्हू तोड़े लानत बि मोकिले छॾनि तूं कब इज्जत अचणी वञणी आहे प्यार हिकु दफ़ो थींदो आहे
मौजूद हाजरीन है नाजरीन आने वक्त है एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक सही भरी पई आहे सो कराची में हिते अचण खां पहिरियां धनार हुए छा छो जे कर छा यार इंटरनेशनल शो आहे असांजो पूरी दुनिया में माण्हू ॾिसंदा मां छा कमाई कयो अजीब अजीब माण्हू आहिनि शायद बबर साहब तमामु बहितरीन सिंगर असां सां गॾु आहे माशाल्लाह उस्ताद केरु आहे साईं तव्हांजो सिंगर में बाबा उस्ताद सां ॿ आहिनि ॿ उस्ताद हा हिकिड़ो उस्ताद नज़ीर समो ऐं ॿियो उस्ताद सलीम रज़ा कुंभर ॿ उस्ताद त हिकु ड्राइविंग कंदो ॿियो कैलेंडरी ॿ उस्ताद माना उस्ताद नज़ीर समूह सीनियर उस्ताद उनखां पोइ सलीम रज़ा कुंभर जूनियर उस्ताद हिकिड़े मां मुतमइन न पिया थो चए 9 वॻा न उस्ताद कराची शिफ्ट थी आयो नज़ीर समूह साहब हेॾे अची पंहिंजे करे उस्ताद सां सलीम रज़ा कुंभर ॾाढा सुठा सिंगर आहिनि माशाल्लाह ऐं उस्ताद नज़ीर समूह त कंपोज़र बि आहे पाण ॾाढो सुठो आर्टिस्ट बि आहे असां कोशिशि कई आहे उन्हनि खे हिते घुराइण जी पर हू चए थो त मां ईंदुमि पंहिंजे जोड़ी सां ईंदुमि माना पुट सां ईंदुसि असांजो को मसइलो न आहे पुट सां बि अची सघो था ऐं तव्हां माशाल्लाह घणो अरसो थी वियो आहे सिंगिंग में मूंखे सुठो टाइम थी वियो आहे सुठो ई माना घणो 15-20 साल थी विया बल्कि अधु उमिरि ॾिनी आहे असां बि अधु उमिरि हिन महिल उमिरि केतिरी आहे तव्हांजी न थी 30-32 थी वञे 30-35 मां अधु ॾेई चुका आहियो हिन महिल नंढे हूंदे खां ई माना ॻाइण जो शौक़ु जीअं अस्मा खे बि नंढे हूंदे खां अदाकारी जो शौक़ु हुयो ईअं न अस्मा स्कूल जे ज़माने खां ई तव्हांजो शौक़ु मां 6वीं क्लास में हुयो 6वीं क्लास में हुयो त पोइ तव्हां पढ़ाई छॾे ॾिनी तव्हां जी पढ़ाई छॾे ॾिनी 6 ताईं पढ़ियो सिर्फ़ु मां रेगुलर त 5 ताईं पढ़ी हुयसि अच्छा उन खां पोइ 6 में आयो त तव्हांखे ड्रामनि में कमु करण जो शौक़ु कंहिंखे ॾिसी शौक़ु थियो ॾिसी करे कंहिंखे बि शौक़ु कोन थियो बस अचानक सां मतलब आइडियल त हूंदो न को आइडियल अचानक सां आइडियल हे छाए न मां अदाकार जी पुछी हुई मां छा बता चोर तो लॻे के अदाकारा खे ॾिसी आया हूंदो न का अदाकारा असल में हूंदो आहे न हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त हिन खे ॾिसी मां हिन जहिड़ी थियां या हिन सां मिलण जो शौक़ु आहे मुंहिंजो अचानक सां अचण थी वियो अच्छा अच्छा कोई इरादो न हुयो हिन फील्ड में अचानक अचानक सां रिकॉर्डिंग हले पई अॻियां गुज़री वियो डायरेक्टर जो हिन खे बाक़ी ईअं ई रिकॉर्डिंग हले पई मां ॾिसण ई वई हुयसि अच्छा रिकॉर्डिंग हले पई मां ॾिसण ई वई हुयसि त उन्हनि चयो भई हिन सां हिकिड़ी पासिंग घुमंदा चयो मूंखे तहिड़े वक़्त में ख़बर कोन हुई त काई रिकॉर्डिंग थिए थी ऐं हीअ फिल्म पासिंग पसंदि अची वई डायरेक्टर पसंदि न मां हिकिड़ो अची वियसि त ख़ानदाननि जा मसला थी विया पोइ परे थी विया त हाणे ज़िद जी ॻाल्हि थी वई थोरी हिते भला थोरो गेट वॉक करे ॾेखारो थोरी त पोइ थोरो न मां हिते नथी करे सघां पोइ त मां सफ़ा न कंदसि भले हे मरे अलबत्ता ये मालूम के मना खबर न है बस वे अच्छा अस्मा तहां सिंगिंग की तरफ तहां शौक थियो अदाकारी खां पोइ न शौक अक्सर असां अदाकाराऊं ॾिठियूं वरी सिंगिंग में अची वयूं बाद में शौक कोन थियो बस आवाज वणंदा आहिनि ऐं ॿुधंदी शौक सां आहियां म्यूज़िक सां इलाही लगाव कहिड़ो सिंगर वधीक पसंदि आहे तव्हांखे शमन मीराली ऐं शमन मीराली खां पोइ मूंखे शायद बबर साहब जा सॉन्ग ॾाढा वधीक करे वेठो आहे न हूंदो तव्हां मुंहिंजी फोन में कलेक्शन चेक कंदो त मुंहिंजी फोन में अध खां वधीक हिननि जा ई गाना शायद बबर जा कलाम हूंदा वाह वाह त पोइ अॼु लाइव असां शायद बबर खां कलाम हूंदासीं भरपूर ताड़ियुनि में हिकु ॿीहर शायद तोड़े ठोकरी तू फिटाण जी तब तो आसान पाखे वेंदासीं हिकु तरस वफा जो दोस्त असां दुनिया खे पढ़ाए वेंदासीं तू जियां भी हली तू जियां भी चली तुझी न शिकायत का भी कभी काबे दे भला किया पेर कबा ईमान बचा गए वेंदासीं साहजी जरी खां सिवा में कुछ न बचायो थी चलो मात बर्बाद थी जमान से पान कुछ ठायो थी वो बात बर्बाद थी जमान से पान कुछ ठायो थे साहजी जरी खां सिवा में कुछ न बचायो थी चलो बात बर्बाद थी जमान से पान कुछ ठायो थे सही बात बर्बाद
बाद थी न मानस पाण कुछ था जो थे पंज शादी जी छो दावत यार नहीं मुखे पंज शादी जी छो दावत यार नहीं मां उते ही वञा मरी मुखे हित छो घुरायो मां उते ही वञा मरी मुखे हित छो घुरायो समझायो त परायो परायो हिक हिक समझायो त परायो परायो उनरो चाहे तू मजा थोड़ो फिरी दीदार उनरो चाहे तू मजा थोड़ो फिरी मुझी बदनामी तोखे मशहूर बनायो थी ओ मुझी बदनामी तोखे मशहूर बनायो सादी जरी खसिराम में कुछ न बचायो थी चलो मात पर बात थी न मानस पाण कुछ चायो मिठा मेरे दवलिया में तू मिलन भी नहीं देते मिठा मेरे दवलिया में तू मिलन भी नहीं देते ओ केरो है कि तू आई में तू बहन भी नहीं देते केरो है कि तू आई में तू बहन भी नहीं देते ओ केरो है कि तू आई में तू बहन भी नहीं देते मास्क न कदू मास्क न कदू मां मरी तुमड़े ठीक है मरी अंदर सही भरी पई आ सो कराची में हिते अचण खां पहिरियां धनार हुए छो ये कर उते चाहे यार इंटरनेशनल शो आ असांजो पूरी दुनिया में माण्हू ॾिसंदा आहिनि मां छा के मां के उते अजीब अजीब माण्हू आहिनि शायद बबर साहब तमाम बेहतरीन सिंगर असां सां गॾु आहे माशाल्लाह उस्ताद केरु आहे तव्हांजो सिंगर बाबा उस्ताद सां ॿ आहिनि ॿ उस्ताद हिकिड़ो उस्ताद नज़ीर समो ऐं ॿियो उस्ताद सलीम रज़ा कुंभर ॿ उस्ताद त हिकु ड्राइविंग कंदो ॿियो कैलेंडरी ॿ उस्ताद माना उस्ताद नज़ीर समूह सीनियर उस्ताद उन खां पोइ सलीम रज़ा कुंभर जूनियर उस्ताद हिकिड़े मां मुतमइन न पिया थो चए न उहा ॻाल्हि आहे उस्ताद कराची शिफ्ट थी आयो नज़ीर समूह साहब हेॾे अची पंहिंजे करे वरी उस्ताद सां सलीम रज़ा कुंभर ॾाढा सुठा सिंगर आहिनि माशाल्लाह उस्ताद नज़ीर समूह त कंपोज़र बि आहे पाण ॾाढो सुठो आर्टिस्ट बि आहे असां कोशिशि कई आहे उन्हनि खे हिते घुराइण जी पर हू चए थो त मां ईंदुमि पंहिंजे जोड़ी सां ईंदुमि माना पुट सां ईंदुसि असांजो को मसइलो न आहे पुट सां बि अची सघो था ऐं तव्हां माशाल्लाह घणो अरसो थी वियो आहे सिंगिंग में
मूंखे सुठो टाइम थी वियो आहे सुठो ई माना घणो 15-20 साल थी विया बल्कि अधु उमिरि ॾिनी आहे असां बि अधु उमिरि हिन महिल उमिरि केतिरी आहे तव्हांजी मथे 30-32 थी वेंदी 30-35 मां अधु ॾेई चुका आहियो हिन महिल नंढे हूंदे खां ई माना ॻाइण जो शौक़ु जीअं अस्मा खे बि नंढे हूंदे खां अदाकारी जो शौक़ु ईअं न अस्मा स्कूल जे ज़माने खां ई तव्हांजो शौक़ु मां 6वीं क्लास में 6वीं क्लास में हुयो त पोइ तव्हां पढ़ाई छॾे ॾिनी तव्हां जी पढ़ाई छॾे ॾिनी 6 ताईं पढ़ियो सिर्फ़ु मां रेगुलर त 5 ताईं पढ़ी हुयसि अच्छा हुन खां पोइ 6 में आयो त तव्हांखे ड्रामनि में कमु करण जो शौक़ु कंहिंखे ॾिसी शौक़ु थियो ॾिसी करे कंहिंखे बि शौक़ु कोन थियो बस अचानक सां मतलब आइडियल त हूंदो न को आइडियल अचानक सां हे केर आइडियल हे छाए न मां अदाकार जी पुछी हुई मां छा चोर तो लॻाए के अदाकारा खे ॾिसी आया हूंदो न का अदाकारा असल में हूंदो आहे न हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त हिन खे ॾिसी मां हिन जहिड़ी थियां या हिन सां मिलण जो शौक़ु आहे मुंहिंजो अचानक सां अचण थी वियो अच्छा अच्छा कोई इरादो न हुयो हिन फील्ड में अचानक अचानक सां रिकॉर्डिंग हले पई अॻियां गुज़री वियो डायरेक्टर जो हिन खे बाक़ी ईअं ई रिकॉर्डिंग हले पई मां ॾिसण ई वई हुयसि अच्छा रिकॉर्डिंग हले पई मां ॾिसण ई वई हुयसि त उन्हनि चयो भई हिन सां हिकिड़ी पासिंग घुमंदा चयो मूंखे तहिड़े वक़्त में ख़बर कोन हुई त काई रिकॉर्डिंग थिए थी ऐं ही फिल्म पासिंग पसंदि अची वई डायरेक्टर पसंदि न मां हिकिड़ो अची वियसि त ख़ानदाननि जा मसला थी विया पोइ परे थी विया त हाणे ज़िद जी ॻाल्हि थी वई थोरी हिते भला थोरो गेट वॉक करे ॾेखारो थोरी त पोइ थोरो न मां हिते नथी करे सघां पोइ त मां सफ़ा न कंदसि भले हे मरे अलबत्ता ये मालूम के मना खबर न है बस वे अच्छा अस्मा तहां सिंगिंग की तरफ तहां शौक़ थियो अदाकारी खां पोइ न शौक़ अक्सर असां अदाकाराऊं ॾिठियूं वरी सिंगिंग में अची वयूं बाद में शौक़ कोन थियो बस आवाज़ वणंदा आहिनि ऐं ॿुधंदी शौक़ सां आहियां म्यूज़िक सां इलाही कहिड़ो सिंगर वधीक पसंदि आहे तव्हांखे शमन मीराली ऐं शमन मीराली खां पोइ मूंखे शाहिद बब्बर साहब जा सॉन्ग ॾाढा इन करे वेठो आहे न हूंदो तव्हां मुंहिंजी फोन में कलेक्शन चेक कंदव त मुंहिंजी फोन में अध खां वधीक इन्हनि जा ई गाना शाहिद बब्बर जा कलाम हूंदा वाह वाह त पोइ अॼु लाइव असां शाहिद बब्बर खां कलाम हूंदासीं भरपूर ताड़ियुनि में हिकु ॿीहर शाहिद बब्बर तोड़े ठोकरी तू फिटाण जी तब तो आसान पाखे वेंदासीं हिकु तरस वफा जो दोस्त असां दुनिया के पढ़ाए वेंदासीं तू जियां भी हली तू जियां भी चली तुझी न शिकायत का भी कभी काबे दे भला किया पेर कबा ईमान बचावे वेंदासीं साहजी जरी खां सिवा में कुछ न बचायो थी चलो मात बर्बाद थी मौत से पाण कुछ ठायो थी वो बात बर्बाद थी मौत से पाण कुछ ठायो थे साहजी जरी खां सिवा में कुछ न बचायो थी चलो मात बर्बाद थी मात से पाण कुछ ठायो थे सही मात बर्बाद थी मात से पाण कुछ ठायो थे पंज शादी जी छो दावत यार नहीं मुखे पंज शादी जी छो दावत यार नहीं मां उते ही वञा मरी मुखे हित छो घुरायो मां उते ही वञा मरी मुखे हित छो घुरायो
हुजे हथ पो एड़ा ॾींह ॾिसां छो अकुल हुजे हथ पो एड़ा ॾींह ॾिसां छो हिक हिक समझायो त परायो परायो हिक हिक समझायो त परायो परायो उनड़ो चाहे तू मजा थोरो फिरी दीदार उनड़ो चाहे तू मजा थोरो फिरी मुझी बदनामी तोखे मशहूर बनायो थी ओ मुझी बदनामी तोखे मशहूर बनायो थी साजी जरी खसिराम में कुछ न बचायो थी चलो मात पर बात थी मात से पाण कुछ पायो मिठा मेरे तवलिया में तू मिलन भी नहीं देते मेरे तवलिया में तू मिलन भी नहीं देवे ओ केर है कि तू आली में तू बहन भी नहीं देवे केर है कि तू आली में तू बहन भी नहीं देवे बहन भी नहीं देवे मास्क न करो मास्क न कर मां मरी तुमड़े ठीक है मरी अंदर तमाम जबरदस्त गीत ता बुधायो अस्मा भुट्टो ता के शायद वणो है रिकॉर्डिंग ते किथे बुधो त जरे ता फ्लाइट ते विंदा सखर त जहाज में ता के आखिरी सीट दींदा न त जहाज टेक ऑफ न करे सके ना मुके फर्स्ट ही मुके दींदा फर्स्ट वो जरे जहाज के लैंडिंग कराने दिया पोरन कहंदा ता तो अगे अची वियो एक तो जहाज में असा बैठा थे अच्छा ये पेरे नंबर सीट ते बैठी मां 21 थे जहाज जे जो ॾिठो ये तो थियो न ये मुड़े हली आई अस्मा के असा इजाजत दीदासी छुजरन के रिकॉर्डिंग ते वणो है किथे कमिटमेंट आहे न शो में अची कीअं लॻो तव्हां खे इलाही वक्त खां इंतजार हुयो त मां शो में अचां पर कॾहिं इहो हुयो त मूंखे टाइम न पियो मिले कॾहिं तव्हांजे शो जो टाइम न हुयो त मां ताहिर साहब तव्हांजी सोराब साहब तव्हांजी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां ॾाढो मज़ो आयो गामू जी बस गामू खे छा चवां वञ बस तू भी वञ बस जी आऊं दीदी आखिरी आशिक जी मोकलाणी आखिरी आशिक जी मोकलाणी बराबर एंजॉय कयो ॾाढो मज़ो आयो थैंक यू सो मच लख कुर्ब थैंक यू सो मच अस्मा के इजाजत ॾियां असां हाणे हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक सोना प्रोग्राम प्यारो प्रोग्राम सत्यो ऐं सिंगार गाना चा आया मेरा मिशन बच्चा आवे अल्लाह बिनंडी दी वो आया 3rd ईयर में जी पुट भी ता जो बीबीए करे जी माशा ता औलाद के पांजी के छडियो आए त ता पांजी मर्जी सा भी शादी करे सको हाँ जरूर उनन जी मर्जी जरूर शामिल होगी जिंदगी उनन के गुजारनी है उनन जी पढ़ाई के मामले में भी तहां उनन के फोर्स कयो तो के जरूर डॉक्टर थियणो है या उनन जी पांजी हुई विश है ना उनन जे बाबा जी ख्वाहिश हुई अच्छा जी त डॉक्टर थियन हाँ डॉक्टर पाण के भी शौक हुंदो बारन जो अक्सर बिल्कुल बारन के नब हो के बी फील्ड दे वणन जो हो लेकिन जने नंढड़ी वडी डॉक्टर थी वया त हाणी वो चंदी त ता जो मुझे ला फैसलो कयो वो बेहतरीन हो बेहतर ना बल्कि बेहतरीन है अच्छा घर में ता जी वधिक हलंदी है या ता जे हस्बैंड जी बिन्हीं जी हलंदी है मुझे घणी हलंदी है चल सही ज़ाहिर हाणे गाडी अब पीता ने के करा हलदा ना अच्छा न वधिक माना ता जी गाल मनी विंदी है हां वाकई मुझे गाल मनी कंट्रोल के जो कंट्रोल माना ता जो वधिक ओ शरीफ माण्हू आहे न इन लाइ मुंहिंजी ॻाल्हि मञींदो मैडम चवंदी हूंदी न काॾे
ओ चार्जर पे खणी तो असां थोड़ा बदमाश आहियूं न, इन लाइ वीचारो शरीफ़ माण्हू आहे न, असांजी ॻाल्हि मञणी पवंदी अथसि। न माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां हिकिड़ो दोस्तनि वांगुरु हिकिड़ो माहौल आहे, फ्रेंडली माहौल आहे, दोस्तनि वांगुरु बिल्कुलु हुजणु ईअं खपे। शायद बबर साहब तव्हां थोरो परेशान वेठा हो, टेंशन में आहियो छा? परेशान आहियूं असां, ओके आहियूं। सही आहे बिल्कुलु। हाँ ज़बरदस्त। अच्छा माशाल्लाह। ॿाहिरि मुल्कनि में वञण जो मौक़ो मिलियो कॾहिं? जी जी हाँ। किथे किथे परफॉर्म? दुबई करे आयो प्रोग्राम। दुबई में भी करे आयो? हाँ हाँ माशाल्लाह। कहिड़े मुल्क में वञण जी ख्वाहिश आहे त उते वञी परफॉर्म कयां? बस परफॉर्म में जी मूंखे न आहे, बस इहा आहे त वञी पंहिंजे मदीने शरीफ़ में दीदार करे अचूं बस। अच्छा उमिरि जे लाइ अञा न विया? न उहे न विया। उमिरि जे लाइ वञण जी ख्वाहिश आहे? हाणे तयारी आहे वेंदासीं। असांजो जेको ही प्रोग्राम आहे सऊदी में बि ॾिसंदा आहिनि तव्हां चाहींदड़ हूंदा उते परिस्ता? काफ़ी सारा। यानी इहा हिकिड़े क़िस्म जी तव्हां ख्वाहिश जेका ज़ाहिर कई आहे अलाह से पूरी कंदो, पर कुझु अहिड़ा फाइनेंसर उते वेठा आहिनि जेके अनकरीब तव्हांखे चवंदा त अचो तव्हांजी टिकट वीज़ा। हिकिड़ी ॻाल्हि शायदि बा जेकॾहिं सिंगर न हुजे त पोइ छा हुजे? साईं यार पोइ अलाह साईं हर कंहिंखे हीले वसीले सां रोज़ी ॾे थो। रोज़ी त ॾे थो, तव्हां पोइ कुझु त सोचियो आहे त पोइ छा कयो आहे? साईं इन खां पहिरियों मां सिंगर थियण खां अवल मां इलेक्ट्रिशियन आहियां। छा? इलेक्ट्रिशियन मूं वारो कमु कंदो पहिरियों? इहो या ख़बर आहे सॼी पूरे वेही करे जेको आहे असां हिते ज़ैफ़ा वठी तूं वाक ॾे थो बीह करे त घणो ख़र्च थियो अथई। मां चयो आहे 1 लख जेको आहे 70 थियो त 80 ॾियां थो। माई कढ हाणे, माई कढ। माई पैदा करे ते माई पैदा कर। माई अलाए कर भॼी वे रसो बदो सा न साईं सत जे घर में रही आहे, हिन ई बेईमानी ॾेखारे ॿिए कंहिं वाटी न आहे ॾिनो। तोखे ख़बर आहे सॼी? रड़ियूं करी न ॻाल्हायो, दिलि तो मरी लख लानत तती न आया मां न आया तूं आया चलो इने दी से तूं बरकल दूसरी तू जो रात जो देख हेजे जज्बात जा पुत्र तू जो रात जो देख जागी थोड़े तू न थी। मां त 2 वगे ते लगायो आ फेसबुक, उने को पो सुमी रहियो आ। मां मूंखे कहिड़ी ख़बर त रात जो ओसरे टाइम ते कोई निकरे तो घरों। छो छा आहे साईं? सही माई भजी वई आहे। माई भजी इहा ॻाल्हि जो छा आहे, छा ज़ुल्म थियो आहे असां सां? सॼी खड़क तुक कई आहे। अब मुंह धोई आयो आहे यार। असांखे हिन माण्हू जे मथां शक आहे। तुरे वाक में जी तो नहीं मां न आया, मां हिन खां इजी लोट वठण आयो आहियां। मुंहिंजो वास्तो न आहे, पर ॻाल्हि ॿुधो। तूं अरे माई तव्हां सां गॾु आई पाड़नि पटियो, ॻाल्हि त सम्झो न, जज़्बाती छो था अचो? मां न आहियां, 2 मर्द आहियो, हिकिड़ी माईअ खे नथा पकड़े सघो, झले नथा सघो, उनखे दाणो विझो आनी। हे जो कमाला भॼी वई, 7 ॿार हुयसि, हेॾा ॾेर हेॾा, उहे झले सघिया बाई खे? हाणे वई छॾे असां ॿ ॼणा जेको आहे हो पंहिंजे कमरे में सुम्ही, मां निंड वठी मूंखे अखि लॻी, मूंखे कहिड़ी ख़बर त वेंदी? ॻाल्हि इहा हेॾिया या त उहा ॾे या ओढ़ी ॾे। हुई ओढ़ी हिकिड़ी हली वई रही न त जाम कुर्बानी कयां मां प्यार जी कुर्बानी ॾियां, पर कोन्हे का गामू जो ॾोह न आहे। वाकई उहो जेको अस्मा आई हुई न, उन को इशारे निशान में उनखे चयो हुयो, उन सां गॾु शायदि निकिरी उहो ड्रामनि जो शौक़ हो उनखे जीअं, उन सां गॾु निकिरी न हे भरे ॾींदा। हिन जे महिमान हुआ, महिमान हुई न असां तव्हांजा महिमान असांजा 12 बजे वञनि। तव्हांजो कहिड़ो कमु हुयो 12 पंहिंजा ॾे असांजे शो में वठी आया? तव्हांजो ॾोह आहे? असां न वठी आया पाण आई। अस्मा खे ॻोल्हियो, अस्मा खे अचो। चले न मां फाता ईमान ना बटे न दर्जा पढ़ी वठना त इहो ॾींहुं ॾिसणो न पवे आ। बिल्कुलु महिमान हुई, महिमान ज़ात हूंदी आहे मिठी, झट वेठी ॻाल्हि ॿोल कई कचहरी करे वरी पंहिंजे कम सां हली वई। हाणे असां ते शक था करनि, मासूम माण्हू ते ॾिसो, हे त अहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजी ज़ाल ते बि शक न कंदो आहे। ज़ाल वरी मूंखे त वरी अलाए छा, वरी मूंखे अलाए वरी मूंखे उहो थियो आहे। हा यादि कर, यादि दार भाई मूंखे छोकिरियुनि जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। छो? उहो छो छोकिरियुनि जा वार करली हूंदा आहिनि, छोकिरियुनि जा वार करली हूंदा आहिनि त उन्हनि खे सिधा कराईंदी, मिशन सां सिधा कराईंदी। जे सिधा हूंदा त उन्हनि खे करली कराईंदी।
असां मर्द चवंदा छड़ो मथे ते वार अचनि बस ॻाल्हि हिन पाची माउ खे चयो अमां हाणे ॻाल्हि ॿुध यूनिवर्सिटी बि पढ़ी आयो आहियां वॾो थी वियो आहे हाणे मुंहिंजी शादी करा त अमर चयोसि भला पोइ ॾे आवाज़ केतिरी उमिरि जी हुजे चए 30 खनि जी उमिरि जी हुजे चए हा चए 30 वारी उमिरि वारी न मिले त पोइ चए पोइ 15 वारियूं ॾिजाए असल में सिंगिंग की तरफ ध्यान होंदो है ना घणो ध्यान तो तालीम रात मेहनत करनी शायरी तॾहिं न कंदा न हुननि जी तालीम न हूंदी आहे पढ़े केरु न अहिड़ी ॻाल्हि न माशाल्लाह असां पढ़ियल आहियूं तव्हां पढ़ियल लिखियल केतिरी तालीम हासिल कई असां 5 पढ़िया आहियूं पूरा सपाणो पढ़िया बि सिंधी कलाम इंग्लिश पढ़ंदा असां कलाम डिप्लोमा थियल अथसि ही जेको गामो आहे वेटनरी डॉक्टर आहे असल में पर ज़ाहिर हुते डॉक्टरी न हली त पोइ हिते होटल तो हलाए वेठो सुठी ॻाल्हि आहे मां काई शइ त हलंदी मिठड़ी तव्हांखे पंहिंजी कहिड़ी ॻाल्हि न वणंदी आहे असांखे पंहिंजी असांखे सभु ॻाल्हि वणंदी आहे पंहिंजी न हुन खां पुछो त तव्हांखे मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि न वणंदी आहे का बि न त हाणे शायदि तव्हांजो हिते कीअं अचण थियो साईं हिते कीअं अचण थियो आहे गेस्ट आहे असां वटि कीअं अचण अच्छा अच्छा तमामु बहितरीन अहिड़ा कलाम ॿुधाया आहिनि न मुंहिंजो झट खां मेमरी होॾे आउट थी वेंदी आहे न गेस्ट आहे असल में अस्मा भुट्टो हली वई आहे न दिमाग़ी तवाज़ुन ख़राब थी वियो आहे त हाणे शायदि बबर साहिब असांखे कहिड़ो कलाम ॿुधायो था तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी शाइरी आहे ऐं मुंहिंजो मनपसंदि गीत आहे अच्छा पेश कयूं वाह वाह त पोइ साईं शायदि बबर साहिब वाह फरमाइश जी दाहत तोखे दिया जी दाहत तोखे दिया तुझी दाह जाके यार वकार बबर जा प्यार विसारे तो हिन बेर रखिया सितम माफ के मुहाने तमुर की पा न तूरो एडो अखन मां कचल वही न पवई वही जा गुजरी सावर जा जय वरी कड़ी मथे खे धक हणो सिंधड़ी रही न पवई छा दुनिया दर्द घट हारना जो वरी तो पाया दुश्मना दुनिया दर्द घट हारना जो वरी तो कया दुश्मना जमाने मूंसां घटी कई हुई जमाने मूंसां घटी कई हुई छाड़ो नेण घट हारो ना जो वरी तो कया दुश्मना दुनिया दर्द घट हारना जो वरी तो कया दुश्मना सारी दुनिया का वध दिल रुबा मुतको में ओने तू रखूं वो सारी दुनिया का वध दिल रुबा मुतको में ओने तू रखूं तो में आवाज रोहा मगर क्या सबको के आयो
तकदीर सुख हाछना जो वरी तो कया दुश्मना ओ छा दुनिया दर्द घट हारना जो वरी तो कया दुश्मना किस्मत टुटल हुई मुझी कौन भागल बनायो पिरी किस्मत टुटल हुई मुझी कौन भागल बनायो पिरी तो आवाज रोहा मगर क्या सत्तों के न आयो पिरी न आयो पिरी छान तकदीर सुख हाछना जो वरी तो कया दुश्मना ओ छा दुनिया दर्द घट हारना जो वरी तो कया दुश्मना शेख अमजद जो जीवन सजो को तमाशा बनाए छजो वो शेख अमजद जो जीवन सजो को तमाशा बनाए छजो कि जिया मुझ जीना ताई रूह तोरा खणाए छजो खणाए छजो दस कटा उम्र किया तो देना जो वरी तो कया दुश्मना ओ अच्छा दुनिया दर्द घट हारना जो वरी तो कया दुश्मना शादमान मुसा घटे कई हुई ओ शादमान मुसा घटे कई